औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व हबीबिना व करीमिना व रहीमिना व महबूबिना व मरहूबिना व मतलूबिना व मवाना व मलाजना व नूर अजसादना व नूर अरवाहना व नूर कुबूरना व नूर हशरना व नूर दीनना व नूर दुनियाना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व अज़वाजिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी अदारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौस आज़म ज़ेर साया हर वली। हजरत बिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जिज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त सजण जा सिंगार अण डिठा अगे हुया न का कुन फयकून हुई न तौहीदी तवार न की सिज चंद्र हो हुई ऊंदह अंधकार तद मोहब्बत साण में हार लायाई लतीफ जय। जहाँ जिक्र हबीब होता है खुद खुदा भी करीब होता है उनकी महफिल में बैठने वाला आदमी खुश नसीब होता है। बिरादरान अजीज, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पांजे मुक़द्दस कलाम पाक जे अंदर इरशाद फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। क़द जी माना तहकीक, जा जी माना आयो, कुम जी माना तव्हांडे, मिनल्लाह अल्लाह जे तरफ खां नूर व किताबुम मुबीन ऐं रोशन किताब। ये आयत मुबारक जो लफ्ज़ी तर्जुमो आहे त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलात वस्सलाम यतीमन जे यार मिस्कीनन जे मददगार अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा फ़ख्र मौजूदात सरवर कायनात सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे नूरन अला नूर करे दुनिया जे तख़्ते ते मोकिलियो आहे। नबी पाक अलैहिस्सलात वस्सलाम जे ज़ात बाबरकात जो मीलाद मुबारक, मीलाद ऐं मौलूद विलादत जो हिकिड़ो ई मफ़हूम आहे। कंहिंजे विलादत जो ज़िक्र करणु, कंहिंजे ज़िंदगीअ जे मथां रोशनी विझणु ऐं उन्हीअ जे ज़िंदगीअ जूं माण्हुनि खे ॻाल्हियूं ॿुधाइणु, मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जे लुत्फ़ ऐं करम जूं अवाम खे ॻाल्हियूं ॿुधाइणु, इन्हीअ खे ई मीलाद चइबो आहे। बराबर नबी पाक अलैहिस्सलात वस्सलाम जी ज़ात बाबरकात अम्मा आमना साण जे बतन मुबारक तशरीफ़ फरमा थिया। हज़रत अब्दुल्लाह जा फर्ज़ंद आहिनि, पर मदीने सरकार की हकीकत उन्हीं वक्त में आ जो सरकार पाण था फरमान काद कुंतु नबिय्यम व आदम बैनल माए वतीन। हजरत आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो जलील कद्र पैगंबर सारे जग जो अबो जंहिंमो इंसान पैदा थिया, जंहिंमो बशर पैदा थिया, जंहिंमो आदमी पैदा थिया,
हसन हुसैन जो नानो तो फरमाया तो वो पैगंबर आदम अलैहिस्सलाम अञा मिट्टी पाणी में पयल हुयो त असां अॻे ई नबी हुयासीं। त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात पांजे मदीने सरकार जो नूर मुबारक एड़ी कुरान पाक जे अंदर आयत मुबारक मौजूद आहे। रब तो फरमाए तो त वतकल्लुबक फिस्साजिदीन, मुझा हबीब करीम मदीने सरकार मां तुझो नूर मुबारक जेको आहे सो पाक मर्दन जे पाक पुश्तन में पाक औरतुन जे पाक रहमन में मुंतकिल कंदो आयो आहियां। ऐं तुझो नूर मुबारक जंहिं मर्द में जंहिं औरत में मां रखरायो आहे उहो मां अल्लाह जे दरबार में सजदे जे करण वारा हुया। तफसीर कबीर वारो बुजुर्ग इन आयत मुबारक जे हेठा मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जी हदीस मुबारक थो आणे पियो। हसन हुसैन जो नानो यतीमन जो यार तो फरमाए पियो त लम अज़ल अंतकिल मिन असलाब ताहिरीन इला अरहाम ताहिरात। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात साहबन केदा फरमान पिया त साहब हो मां मदीने सरकार जो नूर मुबारक पाक मर्दन जे पाक पुश्तन मऊं पाक औरतुन जे पाक रहमन मो मुंतकिल थींदो थींदो मां मदीने सरकार अचे तशरीफ फरमा थियो आहियां। तॾहिं तो मुंहिंजो लतीफ़ सुणो फरमाए पर आजूं काग करीब जूं अॼु वाधायूं वाह मन मुरादूं पुनियूं थियूं सरायूं सा आंदा पिरी अल्लाह सगड़ा मुंहिंजा साब प्या। त अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जो नूर मुबारक पाक मर्दन जे पाक पुश्तन मऊं पाक औरतुन जे पाक रहमन मऊं मुंतकिल थींदो थींदो हजरत अब्दुल मुतल्लिब रज़ी अल्लाह तआला अन्हु जे पेशानी मुबारक में थो अचे पियो। जेको नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जो ॾाॾो आहे हजरत अब्दुल मुतल्लिब जे पेशानी मां मुंतकिल थी करे हजरत अब्दुल्लाह जे पेशानी मुबारक में थो अचे पियो। हाणे उन हजरत अब्दुल्लाह साईं जेको नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो बाबो साईं आहे उन्हीअ खां मुंतकिल थी करे नाईअ जी रात आहे रजब जो महीनो आहे जुमे जी रात आहे जो जीजल अमर जे बतन मुबारक में सरकार जो नूर थो अचे। सलाह शरीफ के भेरो वॾी आवाज़ सां अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जा प्यारा महबूब जंहिं वक़्त में उहा जुमे जी रात आहे मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जो नूर मुबारक पंहिंजे जीजल अमर जे बतन मुबारक में थो अचे पियो। भलारी रात भलारो महीनो जुमे जी रात खुदा पाक जो कसम आहे त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी जीजल अमर थी फरमाए त जंहिं रात मदीने सरकार जो नूर मुबारक मुंहिंजे बतन मुबारक में तशरीफ फरमा थियो त प्यारी प्यारी खुशबू मूंखे बदन मां पई अचे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जी जीजल अमर फरमाए थी त जहीं रात मुझे महबूब किबरिया रहमत लिल आलमीन जो नूर मुबारक मुझे पेट मुबारक में थो अचे पियो। वकानत इज़ा मशत फिद्दार कानल हजर यलीन तहत अक़दामहा वकानत गुमामत नूर तज़िल्लु अला रासिहा। मदीने सरकार जी ज़ात बाबरकात जी जीजल अमर सुबह जो जंहिं वक़्त में जो आराम खां बेदार थी आ पंहिंजे घर पाक में हलंदी पई वते घुमंदी पई वते त जंहिं जो पत्थर जे मथां मुस्तफ़ा जी जीजल अमर कदम पई रखे त उहो पत्थर सॼो मेण थी पियो वञे। वकानत गुमामत नूर तज़िल्लु अला रासिहा। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे जीजल अमर जे मथां नूर जा बादल सायो करे पिया हलनि। हाणे मदीने सरकार जी जीजल अमर थी फरमाए त असां मके जूं औरतूं पंहिंजे घरनि खां निकिरी करे पथरेली ज़मीन खूहनि जे मथां डोल खणंदियूं हुयूंसीं रसियूं खणंदियूं हुयूंसीं उतो वञी पाणी भरे ईंदियूं हुयूंसीं। हाणे जीजल अमर जो चवे थी त अॼु मां पंहिंजे घर खां डोल बि खयो रसी बि खई हाणे पंहिंजे घर पाक खां ॿाहिरि निकिरी करे जंहिं वक़्त में हला थी पई वकानत इज़ा अरादत अन तस्तकिय मिनल बेरे यतल उलमा इला फमिल बेरे। अम्मा साहिब थी फरमाए पई त पोइ जंहिं वक़्त में जो असां घर खां निकिरी करे औरतूं ॿियूं हलंदियूं हुयूं पथरेली ज़मीन असांजे ॾाढी पेरनि खे तकलीफ़ पहुचे
ॾाढा ईज़ाव अचनि। मदीने सरकार जी ज़ात बाबरकात जी जीदल अमर थी फरमाए, अॼु जो मां पंहिंजे घर पाक खां निकिरी करे खूह ते पहुतसि, ॿियूं जेके मके जूं औरतूं पाणी पयूं भरनि 200-200 फुट हेठि पाणी, उन्हनि खे बाहुनि में सूर पइजी वञे, ॾाढी तकलीफ़ पहुचे। पर जंहिं वक़्त में मां जो डोल खणी करे खूह ते पहुतसि, खूह जो पाणी मथे चढ़ंदो पियो अचे। मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जो नूर मुबारक जंहिं वक़्त में अम्मा जान जे वतन मुबारक में थो अचे पियो, वॾा नबी पाक जा कमाल ज़ाहिर थिया, मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जा मौजदा ज़ाहिर थिया। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे जंहिंजे पुश्तनि में नबीअ जो नूर आयो त वॾा मदीने सरकार जे नूर कमाल ॾेखारिया, वॾा मौजदा ॾेखारिया। मगर जंहिं वक़्त में मदीने सरकार जे जो नूर मुबारक अम्मा जान जे वतन मुबारक में थो अचे त अमर रिदवानल जन्नत ऐं यफ्तह बिलकल लैलत अबवाबल फिरदौस। अल्लाह साईं तो फरमाए को जन्नत जे रिदवान खे अॼोकी रात में मुंहिंजे महबूब किबरिया जो नूर मुबारक पंहिंजे जीजल अमल जे पेट में तो अचे तो जन्नत फिरदौस जा दरवाजा खोले छॾियो। अल्लाह साईं तो फरमाए को त मुनादी करण वारे खे चयो त आसमान ज़मीन में मुनादी हीअ करे, अला इन नूरल मकनूनल मखजून अल्लज़ी यकून मिनहु नबियुल हादी यस्तकिरु फी बतन उम्मिही व यखरुजु इलन नास बशीरन व नज़ीरा। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे दरबार में जेको महबूब जो नूर मख्फी हुयो ऐं मदीने सरकार जो नूर जेका खान हुयो, उहो अॼोकी रात में मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जो नूर मुबारक पंहिंजे जीजल अमर में पेट में अचे करार वरितो अथई, जेको दुनिया जे इंसाननि जे वास्ते बशीर ऐं नज़ीर मुस्तफ़ा बणिजी ईंदो। कमाल जी ॻाल्हि त इहा आहे, वकज़ालिक अहलुल बिहार युबशिर बादुहुम लिबादिन। अल्लाह अल्लाह। अरे जेके समुंडनि जे अंदरि दरियावनि जे अंदरि उहे जेके पंहिंजो मछियूं पयूं रहनि या जेके ॿिया बि जानवर पिया रहनि, हिक ॿिए खे मदीने सरकार जे वास्ते मुबारकूं पिया ॾियनि त अॼोकी रात में मुस्तफ़ा जो नूर पंहिंजे जीजल अमर जे पेट में पहुची वियो आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत थो करे पियो, व रब्बिल काबत व हुव अमानुद दुनिया व सिराज अहलिहा। ओ जेके मके में कुरैशन जा जेके भी जानवर हा चवनि था असांखे कसम आहे रब जे खाने काबे जो त मदीने सरकार जो नूर मुबारक जीजल अमर जे पेट में पहुची वियो आहे, जेको अमन सलामती जो पैगाम खणी करे दुनिया जे तस्ते ते अचे पहुचंदो। रोशन चिराग मदीने सरकार जी ज़ात बाबरकात बणगी अचे निकिरंदो। मगर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे, अल्लाह जे ज़ात बाबरकात जा उहे ईमान वारा सभु राज़ी थिया। मदीने सरकार जो नूर मुबारक अमर जे पेट में अचे थो त ओभर जा पखी ओलह वारनि खे मुबारकूं पिया ॾियनि, ॾखिण जा पखी उत्तर वारनि खे मुबारकूं पिया ॾियनि। मगर वसाह शैतान लानतुल्लाह अलैहि अला जबल अबी कुबैस, शैतान वठी धाड़ धाड़ कई, ज़ारो ज़ार वठी रुनो मके में अबू कुबैस जबल जे मथां अचे रड़ियूं कयई। अचे उन्हीअ जे सॾ ते फरियादुनि ते रड़नि ते चीखुनि ते पिया नंढा शैतान गॾु पिया। अरे मल्लज़ी असाबक, तूं छो थोड़े, कहिड़ी तकलीफ़ थी, कहिड़ो दुख थी? चवे थो त क़दिस तकर मुहम्मद फी बतन उम्मिही। रुआन तॾो छा कया जो रसूलनि जे सरदार यतीमनि जे यार मदीने सरकार जो नूर मुबारक जीजल अमर जे पेट में अचे पहुतो आहे, जेको मुंहिंजे ॻाल्हि खे घटाईंदो दुनिया जे तस्ते ते मुस्तफ़ा जो शान ॻाइबो। अरे मदीने सरकार जी ज़ात बाबरकात जी जीजल अमर थी फरमाए त मां पंहिंजे घर खां निकतसि खूह ते पाणी भरण जे वास्ते, वफ़दरतिल अर्दो व हमलहल अशजार, जे सुकल बण जे हेठों पई वञा त सॼो साओ थी पियो वञे। पथरेली ज़मीन ते कदम रखा त बर्बाद ग़ैराबाद ज़मीन आबाद थी पई पए, उते वरी मुखड़ियूं टिड़ी पयूं बिहनि। हे मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जी जीजल अमर थी फरमाए पई त उहो रजब जो महीनो आहे, पहिरियों महीनो आहे जो मदीने सरकार मुंहिंजे बतन मुबारक में खंजरियो। महबूब जी अमर थी फरमाए पई त मूंखे तकलीफ़ का कान थी, को दुख मदीने सरकार न ॾिनो, न त कंहिं औरत खे पेट थींदो आहे त दिलि कची थींदी आहे, उनखे क़िस्म क़िस्म जी तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी आहे। मगर मुस्तफ़ा जी जीजल अमर थी फरमाए पई त मूंखे सुख मदीने सरकार ॾिनो जो मूंखे का तकलीफ़ न महसूस कया। नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जी जीजल अमर थी फरमाए
पारियो महीनो वा रअयतु रजुलन तवीलन फकाल अबशरी फकद हमलत बिसय्यिदिल मुरसलीन। पंहिंजे ककाड़ीअ झूपड़ीअ में वेठी आहियां, चाची ॾिसां पई त हिकिड़ो हसीन जमील सूरत वारो वॾे कद वारो जवान मुंहिंजे घर पाक में आयो आहे। मूंखे थो अचे पियो त आमना लख लख मुबारकूं थी जो मदीने सरकार जी तूं हामिल आहे। रसूलनि जो सरदार जो नूर मुबारक तुंहिंजे पेट मुबारक में आहे। हाणे अलाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जे प्यारे मोहब्बत जी जीजल अमर थी फरमाए त अहिड़ीअ तरह सां ॿियो महीनो थियो त मूंखे अलाह जो नबी हज़रत शीस अलैहिस्सलाम मुबारक ॼणायो। ॿियो महीनो थियो त हज़रत नूह अलैहिस्सलाम अचे मुबारक ॾिनी। चौथो महीनो बीठो त हज़रत इदरीस अलैहिस्सलाम अचे मूंखे मुबारक ॾिनी। पंजो महीनो बीठो आहे त मूंखे अलाह जो नबी हूद अलैहिस्सलाम अचे मुबारक ॾिनी। चओ महीनो मूंखे बीठो त हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह अचे मुबारक ॾिनी। सतो महीनो मूंखे ॾिठो आहे त हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह अचे मूंखे मुस्तफ़ा जे मुबारक ॾिनी आहे। अठो महीनो बीठो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुबारक ॾिनी। 9 महीनो बीठो त मूंखे हज़रत ईसा अलैहिस्सलाम अचे मुबारक ॾिनी। मगर नबी पाक जो इहो कमाल, नबी पाक जो मौजज़ो, न त अमर जे पेट में ॿार थींदो आहे त 5 महीने खां पोइ पेट वॾो थींदो वेंदो आहे, वधंदो वेंदो आहे। मगर मुस्तफ़ा जी जीजल अमर थी फरमाए 9 महीना पंहिंजे बचड़े खे पेट में साॼो मुंहिंजो पेट पेटनि जहिड़ो कॾहिं वॾो न थियो। मूंखे का तकलीफ़ न थी, मूंखे का परेशानी लाहक न थी। हाणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जो वॾो कमाल 2 महीना या मदीने सरकार जे विलादत बा सआदत में आहिनि त अब्रहे काफर अब्रहे बिन सब्बाह नालो अथसि। हबश में जेका नजाशीअ जी हुकूमत हुई उन नजाशीअ बादशाह जे वक़्त में गवर्नर जो पंहिंजो यमन शहर जो गवर्नर मुक़ररु करे अब्रहे खे रखियईं। पंहिंजे लश्कर सां पंहिंजे सिपाह सां सैर कंदो थो अचे पियो। जंहिं वक़्त में जो मके पाक जे सरज़मीन खां अचे लंघियो त अलाह जे खाने काबे जे वास्ते माण्हू दीदार जे वास्ते हज़ारनि जे तादाद में पिया अचनि। त मां हिन खां पुछा कई त हीअ भला हुजूम ख़ल्क़ जो छाजो थियो आहे? एतिरा सारा इंसान खे गॾु थिया आहिनि। चयो त खानो काबो आहे हिकिड़ो अलाह जो घर करे था चवनि पिया उन जो तवाफ़ कंदा, उन जो हज कंदा, उन जे वास्ते ॾाढा इहे मुश्ताक हूंदा आहिनि। भला उहो खानो काबो अब्रे थो पुछे थो त आहे कहिड़ी शइ? चई त ॿी त का मौलात कान्हे का, बसि रुॻो 4 दीवारी ठहियल आहे जंहिंजे मथो ख़िलाफ़ उन जा तवाफ़ बि था अचे कनि, पंहिंजूं मुरादूं बि अचे था मारनि पिया। वॾो हिननि माण्हुनि जो एतिक़ाद खाने काबे जे मथां त हे हुयो काफ़र। हिन चयो त हींअर हुकूमत असांजी, राज असांजो, भाग असांजो, सभु कुझु असांजो। हिकिड़े कल राति ज़मीन बर्फ़ बयाबान में हज़ारनि जे तादाद में माण्हुनि जो मगज़ ख़राब न थियो आहे। हेतिरो पंहिंजो टाइम ज़ाया करे था अचनि पिया, तवाफ़ था कनि पिया, वरी इबादत था कनि पिया। अचे हिन पंहिंजे दिलि में ख़्यालु कयो त मां पंहिंजो उते यमन में हिकिड़ो गिरजो ठारायां, कनीसो ठारायां, पंहिंजो हिकिड़ो बैतुल्लाह ठारायां, माण्हुनि खे आम दावत ॾियां त इन खाने काबे जो सजदो न कयो, तवाफ़ न कयो। अचे मुंहिंजो जेको खानो काबो ठाराए अथमि उन जी अचे इबादत बि कयो, तवाफ़ बि कयो। अरे पैसा बि घणो ॾींदो साहब, भत बि ॾाढो खाराईंदो साहब। हे जो वियो त वञी उते यमन में पंहिंजो वञी खानो काबो हिन अलॻि जुदा ठारायो, माण्हुनि खे दावत ॾिनई। पोइ माण्हुनि चयो त यार बराबरि हे बि खानो काबो आहे। हाणे हिन बि ठारायो आहे पर सोन जो, चांदीअ जो, लाल हीरा जवाहर, वरी साईं में वॾो तमामु वॾो कमु करायई। हाणे जंहिं वक़्त में जो माण्हुनि में ऐलान कई त माण्हू पिया चवनि त भला इन खाने काबे जो बि त तवाफ़ करे ॾिसूं। कुझु ख़ल्क़ ख़ुदा जी ओॾे माइल थी पई। बनी कदा जो हिकिड़ो आशिक़े रसूल हुजे, हुन चयो त यार असुल खां वठी करे खानो काबो इहो आहे जंहिंजो तवाफ़ अबा ॾाढा कंदा आया। हिन वरी कल्ह पंहिंजो खानो काबो ठारायो आहे। असां अहिड़े खाने काबे खे छा कंदासीं जेको हक़ सां हाणे कल्ह टियों ठारायो अथई। ऐं भक्त ते ईमान कोन विकिणबो। हुन अहिड़ो कमु कयो जो उन में टपी जेको अब्रहे काफ़र जेको काबो ठारायो उन में वञी थो गंदगी काकूस करे अचे। सुबुह थियो त उहो अब्रहे काफ़र पियो तवाफ़ करण वञे, पंहिंजो खाने काबे जो दीदार बि करण पियो वञे। सुबुह जो दरवाज़ो खुलियो त साईं उते त खणी ख़ुशबू बि घणी कई आहिनि, पर साईं गंदगी जो पई त जंहिं वक़्त में हिनजी नज़र पई त हिनखे ॾाढो गुस्सो लॻो, ॾाढी हिनखे कावड़ आई। हिकदमि पंहिंजे फौज खे तयारु कयई त हिननि मुंहिंजे हैरत खे ललकारियो आहे।
अचे मुझे खाने काबे में जेको मां ठारायो आहे गंदगी करे विया आहिनि मूंखे कसम आहे पंहिंजे खाने काबे जो जेको मां पंहिंजो हेतिरे पैसनि सां ख़र्च करे ठारायो आहे हाणे इहो जेको मके में खानो काबो आहे जेसि ताईं मां इन्हीअ खे न ड्राहींदुसि तेसि ताईं मां सुख चैन सां न विहंदुसि। मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि त या 60,000 लश्कर वरितो अथई या 1 लख लश्कर वरितो अथई। हाथी सॼे लश्कर में 12 मगर हिकिड़ो मस्त हाथी आहे जंहिंजो नालो आहे महमूद। हा साईं एॾा त भेण सां हाथी ट्रेंड करे छॾिया हा उन्हनि खे एॾी त सेखत ॾिनल हुई हे अब्र हे काफ़िर वे त सभु हाथी अचे हिन खे सजदो कनि मगर उहो मस्त महमूद हाथी मकनो हाथी हिन खे सजदो छो न कंदो हो। उतो पंहिंजो लश्कर तयारु कयईं मुज़दलिफ़े में अचे पंहिंजो लश्कर लाथो अथई। मुज़दलिफ़े में पंहिंजे सिपाह खे चयईं त हाणे छेड़छाड़ का कजे शराब का कजे जंहिंते माण्हू उथनि त पोइ जंग जिहाद थिए या पोइ उन्हनि ॾे एलची मोकिले त जांच करे अचो त खाने काबे जो मुतवली केरु आहे हिननि जे ॻोठ जो लख सरदार केरु आहे त उन्हीअ सां ॻाल्हायूं बाबा तव्हां सां असां जंग न कंदासीं असां आया आहियूं खाने काबे खे ड्राइण पर जेकॾहिं तव्हां उन्हीअ जे हिमायत में निकिरंदव त पोइ असां तव्हां सां बि जंग कंदासीं। अबरे काफ़िर जा के फौजी हुया के सिपाही हुया जाबलू इलाइक़े में बर्फ़ बयाबान में कंहिंजूं रिढियूं पियूं चढ़नि कंहिंजूं बकरियूं पियूं चढ़नि कंहिंजा उठ पिया चढ़नि बचनि सिपाहियुनि खे मोकिले त जेके इहे उठ था बीठा चढ़नि इन्हनि खे तव्हां मारे हेॾे पाण खे पकिड़े अचो जेके धनार पीलबान उन्हनि खे बि मार कुट कयो पोइ हिननि जा जेके मालिक हूंदा असां वटि पाण ई हकले ईंदा पोइ असां हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पोइ उन्हनि में ॿिनि जूं बि रिढियूं बकरियूं हुयूं। हज़रत अब्दुल मुतलब साईं नबी पाक सुहे जो चाचो 200 उठ हुया उन्हीअ जा जेके उहे अब्र काफ़िर जा सिपाही 200 उठ ई कयूं ॾियारिया। धनार वीचारो रोई अचे दादा मूंखे ताक़त कान्हे का हो हेतिरी सारी फौज अचे लथी आहे मां उन्हनि सां विढ़ा त कहिड़ो मुक़ाबिलो करे थो सघां। हज़रत अब्दुल मुतलब साईं तयारु थियो नबी पाक सुहे जो ॾाढो उन्हीअ अब्र काफ़िर वटि थो अचे पियो तख़्त जे मथां वेठो आहे थियो ॾाढो तकबुर वॾो गुरूर खुदा पाक जो कसम मदीने सरकार जे ॾाॾे जे चेहरे जे मथां नज़र पइजी वई त तख़्त त उथी बि इस्तक़बाल कयईं। वियो कीअं आया आहियो ॿियो हाल हवाल चए त तुंहिंजा सिपाही मुंहिंजा ॾाचूं उठ मारे आया आहिनि तव्हांजी का पोख त हिकिड़े कान्हे जो उहा भेली तन जे गुनाह में तव्हां वठी आया आहियो बेगुनाह बेसब सां ॾोह तव्हांजो कहिड़ो का महिरबानी करे मूंखे पंहिंजूं ॾाचूं ॾियो। हफ़ीज़ जलंधरी शाह नाम इस्लाम जो बुज़ुर्ग आहे इन सॼे किसे खे पंहिंजे नज़म में बयान कयो अथई तो अब्र काफ़िर पियो चवेसि त अजब है कि एक नाचीज़ शय का जिक्र करते हो मूंखे त अजब लॻो आहे वॾो अफ़सोस आहे तुंहिंजे ॻाल्हि ॿोल ते जो खसी तूं ॾाचनि जी रुगो घुर करण आयो आहे त अजब है कि एक नाचीज़ शय का जिक्र करते हो नहीं काबे की फिक्र ऊँटों की अपने फिक्र करते हो। मां त चयमि त मूंखे इलाज कंदे मूंखे मिंथूं कंदे महिरबानी करे तव्हां मोटी वञो असां सां सुलहो कयो मां मुतवली खाने काबे जो आहियां खाने काबे खे न ड्राए बसि महिरबानी कर तूं वरी खसीस ॾाचनि उठनि जी ॻाल्हि करण थो अचे पियो ॾाचूं जेकॾहिं मां तोखे ॾियां पोइ तूं हुनजे हिमायत में मथां निकिरी पवे ऐं तूं जंग असां सां करे त तन नबी पाक सोने जो ॾाढो जवाब त कहिड़ो थो ॾे। अरे जंहिंजे चेहरे में मदीने सरकार जी झलक हुजे हालांकि अब्दुल मुतलब जे पेशानीअ खां नबी सूणे जो नूर मुंतकिल थी हज़रत अब्दुल्लाह में आयो हज़रत अब्दुल्लाह सूणे में मुंतकिल थी करे जीदल अमल में थो अचे पियो मगर जेका सिप सूणी हूंदी आहे जंहिंमें चंद ॾियारा मोती रहंदो आहे उहा सिप बि क़ीमती थींदी आहे। इहा सिप न जंहिंमें इहो ओड कोड पिया हूंदा आहिनि गंदगी पई हूंदी आहे सिप उहा क़ीमती थींदी आहे जंहिंमें मोती मौजूदु हूंदो आहे। नबी पाक सूणे जे नूरानियत जी झलक ही वॾो पंहिंजे कुरैशी खानदान जो सरदार हो खुदा पाक जो कसम त लक़ब कहिड़ो अब्दुल मुतलब खे सॾींदा त आसमान जो तूं महबूब आहे ज़मीन जो हर दिल अज़ीज़ आहे अमानत वारो त जवाब थो ॾिएसि करेगा फिक्र अपने घर की जो इस घर का मालिक है करेगा फिक्र अपने
घर की जो इस घर का मालिक है, जो इस घर का मालिक है वो बरोबर का मालिक है। ये जेके डाचू उठ सा मिलके तो मां जी मेहरबानी करे तू मांखे माल पांजो वापस कर, खानो काबो जाने तो उन जो मालिक वनी जाने। मां पांजे डाचन जी हिफाजत तो कया तो खाने काबे जो जेको मालिक सो तो सा पाण ही पुजंदो। वाह मुझे मोह बजा दादा तुझो दिलेरानो पहलवानी जवाब ॾियण हो लाजवाब थी बोरी अबरे काफर था के दकाने का छा चवे। ये सुन कर अब रहे, ये सुन कर अब रहे, चुप हो गया सब ऊंट दिलवाए। यहां से उठ के अब्दुल मुतल्लब चुपचाप घर आए। उतो पाजू डाचू कातिल मुस्तफा जे दादे हाणे ते 200 उठ इहो बि त को धड़ो हूंदो के नबी पाक जे दादे जे अॻ में डाचू पयूं हलनि के वरी पोयों पयूं हलनि। पाज पण डाचन सां गॾो थो अचे पियो। ॾाढो हिन कुते खे गुस्सो लॻो। हिन जा के मशीर वज़ीर वेठा हा चई त लाजवाब कयूं डाचू त मोटायूं थो वञे, का असांजी परवाह ई कान्हे की। त सिपाही था चवनि सिपिया त इहो जेको तुंहिंजो मकनो हाथी आहे, जेको मस्त हाथी आहे, जंहिंजो महमूद नालो आहे, ॿिया सभु हाथी तोखे सजदा था कनि पिया, इहो तोखे सजदो न कंदो आहे। इहो जेको पिंजोड़नि ज़ंजीरनि में ॿधो पियो आहे इन्हीअ खे था छोड़ियो पिया, बच था ॾियोसि पिया त अब्दुल मुतलब खे की भाॾे मारे छॾींदो, केरु आहे जेको तॾहिं पुछी सघंदो। तंहिंजे करे इहा सलाह बि ठीकु आहे। हाणे नबी पाक सूणे जो ॾाढो उथण सां गॾो थो अचे। हेॾो सारो हाथी, अरब जे माण्हुनि हाथी कॾहिं ॾिठो कोन हुयो, वॾा दाफोड़ा। जंहिं वक़्त में जो मकनो हाथी साईं ज़ंजीर छुटी विया भॼंदो थो अचे पियो। हिन खे मारण जे वास्ते लुकमो बणायासि। पोयों जो अचे पियो त मौलाना बदरुद्दीन साहिब ज़मीन धुॾे पई त हज़रत अब्दुल मुतलब डाचन जे विच में पहुचे, कंहिंखे घिंड बदलो, कंहिंखे चरी बदल कण कण कंदो पियो अचे। हज़रत अब्दुल मुतलब नबी पाक सुने जो ॾाढो मुबारक पोयों जो ॾिठे भला ज़मीन थी धुॾे पई, हे कहिड़ो वयल थो छा आहे भला। रब जो कसम हीअं जे वक़्त में जो पोइ मुंहुं मुबारक सुने नबी पाक जे ॾाढे ॾिठो आहे करे उन हाथीअ ते नज़र पइजी वई। तद फलम्मा नज़रल फील इला वजह अब्दुल मुतल्लब। ओ जे वक़्त में उन मकने हाथीअ जी मस्त हाथीअ जी नबी पाक सुणे जे ॾाढे मुबारक जे चीरे जे मथां नज़र पइजी वई त बरक कमा यबरुकल बईर। इहे वञी हाथीअ जा गोॾा खुटा जीअं जत जे आॾो ॾाची किणकाट करे झुकंदी आहे वखर साजदा। नबी पाक सुणे जे ॾाॾे खे हाथी सजदो करण लॻो। अंत अल्लाह तआला फील। उन हाथीअ खे रब्बुल आलमीन ज़बान ॾिनी त मुंहिंजे महबूब जे ॾाॾे साईं सां ॻाल्हाए। खुदा जो कसम आहे तुंहिंजे हाथीअ खे ज़बान अचे वई आहे। हज़रत अब्दुल मुतलब साईं खे थो चए अस्सलाम वला नूर कफी वजहिक या अब्दुल मुतलब। ओ तोखे ख़बर आहे अब्दुल मुतलब जंहिंजो दाणो खाईंदो आहियां मां उन मालिक खे बि सजदो न कंदो आहियां, मगर तुंहिंजे चीरे मुबारक ते नज़र पइजी वई आहे त नबी पाक जे नूर मूंखे पंहिंजे नाकेलीअ खां वठी करे तुंहिंजी आॾो झुकायो आहे, मूंखे उथण रूह नथो थिए। इन मदीने सरकार जे नूर खे मुंहिंजो सलाम हुजे। और सारी ख़ल्क ॾिठो, मिलिट्री ॾिठो, पुलिस ॾिठो त बिना मकनो हाथी सजदे में किरी पियो। अञा बि हिनखे साड़ वधंदो वियो, हसद वधंदो वियो, बुग़्ज़ वधंदो वियो। अब रहे तो चले पियो त चङो भला जेकॾहिं हिते बची वियो त सुबुह सां खाने काबे ते चढ़ाई कंदासीं। सॼी राति काफ़िर जे लश्कर उते गुज़ारी। हेॾो जो नबी पाक सुणे जो ॾाढो साईं आयो आहे। नबी पाक सुणे खे जीजल अमर खे वठी करे सिधो थो अचे खाने काबे में। मदीने सरकार जी जीजल अमर अम्मा आमना साल रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत अब्दुल मुतलब ॿिया बि 2-3 माण्हू साण अथसि खाने काबे में अची करे दुआ घुरी अथई। हाय हाय दुआ मांगी जनाबे आमना को पास बिठला कर। दुआ मांगी जनाबे आमना को पास बिठला कर कि आए काबे के मालिक नुसरत गैबी मुहैया कर।
ओ मुझा मालिक मिटा माके ताक दकाने का जो माने कटे काफर सा मुकाबलो कया लख जेको फौज जो वठी आयो वा हे हाथी असां जे अरब जे माण्हुनि ॾिठा कोन्हनि के सॼी हक़ीक़त खे पुलल रब तूं ॼाणे तो पंहिंजे घर जी पाण हिफ़ाज़त कजा करते हैं मालिक सिवा तेरे किसी से हम नहीं डरते हैं मालिक मुझा मालिक मिटा पांजे खाने काबे जी हिफाजत कर मुस्तफा जे नूर जे मुहाबे मुझी दुआ कबूल कर अल्लाह अल्लाह हाणे हज़रत अब्दुल मुतलब मुस्तफा जे जीदल अमर खे बि वरितो जेके पंहिंजे खानदान जा ॿ टे ॿिया बि फर्द उन्हनि खे बि वठी करे कोह शबीर जबल जे मथां वञी चढ़ी बीठो हेॾो सुबुह थियो त अब्रह काफ़र तो लश्कर वरितो हाथनि जो हाणे खाने काबे खे डाढ़ जे वास्ते थो अचे पियो हज़रत अब्दुल मुतलब साईं नबी पाक सुणे जो ॾाढो साईं जबल जे मथां बीठो सॼो नज़ारो थो ॾिसे नज़ारो कहिड़ो नज़र आयुसि मगर उठते ही उनको और एक नक्शा नजर आया मगर उठते ही उनको और एक नक्शा नजर आया जलाले रब्बे काबा का अजब नक्शा नजर आया वो जय वक्त में अब्रे काफर जो लश्कर अचे तो हरम पाक में पहुंचे तो रब जो कसमा हरम की हद में आया अब रहे तो रुक गया हाथी बीजी या बस जय वक्त में जो काफर जो लश्कर वायो हाथन जे मथां सवार हरम की हद में आया अब रहे तो रुक गया हाथी पे ताजीम काबा आजिज़ी से झुक गया हाथी ओ जय उनिया मस्त पांजो हाथीअ जे मथां उनिया महमूद हाथीअ जे मथां हे अब्रह सवारा जंहिं वक्त में जो खाने काबे जे तरफ़ ॾे वधियो त उनिया मस्त हाथी अल्लाह जे खाने काबे खे सजदो करण लॻो हाणे पोइते जो नज़र पियो करे त छा थो ॾिसे नज़र आया कतारा दर कतारा रुक गए हैं सब चई त महमूद मस्त हाथी अल्लाह जे खाने काबे खे सजदो कयो आहे झुकी पियो आहे अॻिते हलण जिन खे जुरियत कान थी थिए पोइते त ॾिसण पोयनि जो हाल कहिड़ो आहे त नज़र आया कतारा दर कतारा रुक गए हैं सब बरूए काबा सजदे कर रहे हैं झुक गए हैं सब मगर कुर्बान वञा हफ़ीज़ जलंधरीअ जे इश्क अथऊं ख़ुदा जो कसम आहे उन्हीअ जे शाइरीअ हे त शेर ॾिस जेको चवे थो नी चवे आरफ बाना अल्लाह जा जेके अखियुनि सां सॼा नज़ारा ॾिसंदा हुआ ओ जे करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन इम्तिहान पियो त लतीफ़ वसूल जो रूह बीठो ते बयान लिखंदो पियो वञे ताने हफ़ीज़ जलंधरी थो चवे त पड़े हैं इस तरह हाथी पड़े हैं इस तरह हाथी कि जुम्बश ही नहीं करते खुदा का डर है दिल में आज शैतान से नहीं डरते अरे हुई त अल्लाह जी मखलूक मगर एॾो त वाहिदुल क़हार जो खौफ अचे थियो आहे खाने काबे जे मथां उन्हनि खे जुरियत कान थी थिए पई नबी पाक सुणे जो ॾाढो साईं जबल कोई शबीर जे मथां सारो नज़ारो मुलाहदा फरमाए रहियो आहे अल्लाह अल्लाह हाणे जंहिं वक्त में जो हाथ न हल रखूं जवाब ॾिनो अब्रे काफर तो ऐलान करे पुदर हाथन खे छॾियो वारो कयो तव्हां ईअं ई लही पओ रुगो ईअं ई तव्हां मिलिटरी फौज जेका खाने काबे जी सिर सां न मिलंदी हाणे जंहिं वक्त में जो हे कटा काफर हज़ारनि जे तादाद में अल्लाह जे खाने काबे जे मथां हमलो करण लॻा त हाणे रब तो क़ुरान में फरमाए पियो त अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जीलिन फजअलहुम कासिफिम माकूल अल्लाह जी ज़ात बाबरकात पांजे महबूब किबरिया के तो फरमाया पो त मुंहिंजा महबूब करीम होए त तूं पंहिंजे बराबर जीजल अमर जे पेट में पर तो न पए ॾिठो छा माना ॾिठो पए न छा तो न ॾिठो त तुंहिंजे रब हाथनि वारनि जो कहिड़ो हाल कयो अल्लाह से क़ुरान में थो फरमाए
मुझा महबूब करीम तो न ॾिठो छा त मां हाथनि वारनि जो कहिड़ो हाल कयो। अलम तर कैफ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील। ओ मुझा हबीब करीम मां उन्हनि जे दाव खे बर्बाद न कयो, माना कयो उन्हनि जे मथो मां अबाबील नंढड़नि पखियुनि जा लश्कर आंदा। रब तो फरमाए पियो त जंहिं वक़्त में उहा मुंहिंजी फौज मिले टीह जे पखियुनि जी अबाबीलन जी पहुती, हिकिड़ी पथरी चूब में आ, ॿी पथरी वरी हिकिड़े पेर जे पुंजे में आ, त टी पथरी वरी ॿिए पेर जे पुंजे में आ। जंहिं वक़्त में जो कटनि काफ़रनि जे मथो रब जो लश्कर अचे पहुतो, होॾो जो पथरी लॻे पई त अचे मग़ज़ में पई लॻे, मग़ज़ खे चीरे हाथीअ में, हाथीअ खे मारे हेठि पई अचे पचे। अलाह तो फरमाए पियो त फजअलहुम कासिफिम माकूल, मुंहिंजा महबूब तो ॾिठो पए त मां उन्हनि अहिड़नि हस्तनि खे ईअं करे छॾियो जीअं को कुरारो ढोर हुजे, उहो गाह काए चॿारे चॿारे फिटी करे छॾे। मां बि उन्हनि खे चॿारियल गाह वांगुरु तबाह बर्बाद करे छॾी। अल्लाह 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 तबारक व तआला जे ज़ात बाबरकात जा प्यारा महबूब 2 महीना अञा मुंहिंजे महबूब खे दुनिया जे तख़्ते ते अचण में हुया, तॾहिं जो इहो वाक़ियो थियो आहे। 2 महीना उहे ख़ैर जा गुज़रंदा विया। 12 तारीख़ रबिउल अव्वल जो महीनो सूमर जी रात बाख फुटीअ जो टाइम आहे। जब अपने हुस्न की महफिल सजाने का ख्याल आया, चिरागे बज़ में इमका के जलाने का ख्याल आया, खुदा को नूर जब अपना दिखाने का ख्याल आया, तो मोहम्मद कमली वाले को बनाने का ख्याल आया। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जी जीदल अमर थी फरमाए पई, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। सूमर जी रात आहे, रबिउल अव्वल शरीफ जो महीनो आहे। अकेली पंहिंजे कखाईअ झूपड़ीअ में वेठी आया। हज़रत अब्दुल मुतलब नबी पाक सुने जो ॾाढो थो फरमाए त उन वक़्त में मां खाने काबे जो तवाफ़ बीठो पियो कयां। अन अतूफ बिल काबत तिलकल लैलत, हाणे खाने काबे जो तवाफ़ बीठो पियो कयां। हेॾो मदीने सरकार जे विलादत बा सआदत जो टाइम करीब अचे वियो आहे। चवे तो त जंहिं वक़्त में मुंहिंजे हबीब करीम जी विलादत थी, खाने काबे खे ॾिठुमि त झुकी आमना जे घर ॾे सजदो कयईं। त खाने काबे में आवाज़ पियो अचे पियो त इन आमिनत कद वुलदत मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी पाक सुने जी विलादत बा सआदत थी आहे। जीजल अमर जे पेट खां ॿाहिरि तशरीफ़ फरमा थिया आहिनि। हाय हाय कौनैन के गोशे गोशे पर छाई हुई रहमत होती है, महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है, महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है। तख्लीक में पहले नूर उनका, आखिर में हुआ है ज़ुहूर उनका। तकवीन जहां है उनके लिए खत्म उन पे नबूवत होती है। सब जहान अल्लाह से पैदा क्या तो हिकड़े राणे रसूलुल्लाह जे करे पैदा फरमाई। तकवीन जहां है उनके लिए खत्म उन पे नबूवत होती है, महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है। मीसाक के दिन सब नबियों से इकरार लिया था उनके लिए, मीसाक के दिन सब नबियों से इकरार लिया था उनके लिए। अब आते हैं वो सरदार रसूल, अब उनकी विलादत होती है, महबूबे खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है। अक़सा में जमात नबियों की देखी तो फरिश्ते बोल उठे, अक़सा में जमात नबियों की
फरिश्ते बोल उठे, क्या खूब जमाअत होती है, क्या खूब इमामत होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है, थे अक्सा में जमात नबियों की, देखी तो फरिश्ते बोल उठे, क्या खूब जमात होती है, क्या खूब इमामत होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है, थे जिन्नो बशर हूरो गिलमा इस्तादा पे ताजीम नबी। नबी पाक जे ताजीम जे वास्ते नबी सगुड़ाओ थी बियन, थे जिन्नो बशर हूरो गिलमा इस्तादा पे ताजीम नबी। पर क्यों लोग कियाम के मुनकिर है, क्यों लोग कियाम के मुनकिर है, क्या इन पे कयामत होती है। क्यों लोग कियाम के मुनकिर है, क्या इन पे कयामत होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है, ताजीम का मुनकिर शैता था, वो देवे लई मरदूद हुआ। ताजीम का मुनकिर शैता था, वो देवे लई मरदूद हुआ। तौकीर नबी जो करते नहीं, ख्वारा की जमाअत होती है। तौकीर नबी जो करते नहीं, ख्वारा की जमाअत होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है, तहमीद खुदा तौसीफ नबी तस्बीह सना ताज़ीम नबी। मीलाद नबी की हर महफिल उन्वान इबादत होती है। मीलाद नबी की हर महफिल उन्वान इबादत होती है। महबूब खुदा की दुनिया में जब ईद विलादत होती है, मदीने सरकार जदात बाबर का जो ॾाढो साइदो फरमाया खाने काबे जो तवाफ पियो कया, हीअं जो नज़र कयमि त खाने काबे आमना जे घर ॾे झुकी सजदो कयो। खाने काबे में आवाज पहुंचे पियो त इन आमिनत कद वुलदत मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आमिना साण मदीने सरकार के विलादत कराई आ, सॼो मक्को नूर अला नूर थी वियो। पर हज़रत अब्दुल मुतलब तो फरमाए पियो त उन खाने काबे में वॾो हिकिड़ो बुत टंगियो पियो जंहिंजो नालो हुयो हुबल। हेॾो मदीने सरकार जी विलादत थी आ, उन बुत मां आवाज पियो अचे ॿुध अला वक़द वलदुन नबी आखिर ज़मान। खबरदार आखिरी नबी जी पैदाइश थी वई आ। व नव्वरहु नूरुहु इलल मशरिक वल मगरिब, जे जे नूर सां मशरिक मगरिब रोशन थी विया। नबी पाक अलैहि सलाम जे दात बाबरका जे अमर थी फरमाए अकेली वेठी आया पंहिंजे घर में, ॿी का बि औरत कान्हे का। मदीने सरकार जे विलाद जो टाइम करीब थींदो थो अचे। हाणे अम्मा साण थी फरमाए पई चंद मिंट गुज़रिया, हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम आयो आ। मां खे अचे हिकिड़ो पाणीअ जो हिकिड़ो प्यालो ॾिनो अथई, पर उहो खीर खां वधीक सुफ़ैद हुयो, माखीअ खां वधीक मिठो हुयो ऐं मुश्क खां वधीक खुशबूदार हुयो। अचे माखे ॾिनई, उहो मां पी वयसि। आवाज़ जिब्रील इहो पियो चवे इज़हर या सय्यदल मुरसलीन, इज़हर या ख़ातमुन नबिय्यीन, इज़हर या रहमतल लिल आलमीन। नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरका जी विलादत बासादत
दायूं जेकॾहिं आयूं त जन्नत जूं हूरा बणिजी आयूं। ॾाॾे आदम अलैहिस्सलाम जी घर वारी हज़रत बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा बि आई आहे। हज़रत बीबी मरियम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम जी अमर उहा बि दाई बणिजी आई आहे। वरी फिरौन जी जेका घर वारी हज़रत बीबी आसिया उहा बि महबूब जे जीजल अमर जे वास्ते साईं जे वास्ते दाई बणिजी आई आहे। हाणे फिरौन हुयो त काफ़िर, मगर इनाम ॾिस त खे कीअं थो मिले। अरे ताज़ीम जिसने की है मोहम्मद के नाम की, तो खालिक ने उस पे आतश दोज़ख हराम की। जै वक्त में जो मूसा कलीमुल्लाह पंहिंजे जीजल अमर संदूक में विधो, नील दरिया में लोढ़े छॾियईं, पेती तरंदी तरंदी फिरौन जे महलात में अचे पहुती। फिरौन पेती कढाई खणी जो खोले ॾिसंद सुभान अल्लाह, अल्लाह जो पैगंबर हज़रत मूसा अलैहिस्सलाम जलाली सुतो पियो आहे। फिरौन चयो त थी सघे थो मता उहो ॿार हुजे जेको मुंहिंजे सल्तनत जे तबाहीअ जो बाहिस बणिजे। फिरौन चयो त मां हिन खे माराईंदुसि। हज़रत आसिया थी चवे पई त असांखे औलाद कान्हे का, इन्हीअ खे तूं न मार, असां हिनखे पंहिंजो पुटु करे पालींदासीं, असांखे मन को नफ़ो ॾेई विझे। हाणे अलाह तो फरमाए पियो त मलाइको तव्हां शायदि हुजो मुंहिंजे नबीअ जे बचाइण जी आसिया कोशिशि कई आहे त मां मिटड़े मोहम्मद जी इन्हीअ खे दाई करे मोकिलींदुसि, इन्हीअ खे इहो इनाम ॾींदुसि। हाणे बाख फुटीअ जो टाइम आहे, सुबुह जो टाइम क़रीब थियण वारो आहे। जीजल अम्मा साहिब थी फरमाए पई त जंहिं वक़्त में जो मुंहिंजे बचड़े जी विलादत बा सआदत थी, अल्लाह अल्लाह अम्मा तूं महबूब जी अमड़ा सच जी मालिकानी आहे, ॾे त ख़बर तोखे पुटु ॼाओ कि न धीउ ॼाई। मुस्तफ़ा जी अमर थी चवे पई त मुंहिंजे पेट मुबारक खां न को पुटु निकितो न धीउ निकिती, कद खरज मिन्नी नूर। महबूब जी अमर थी चवे मदीने सरकार जे ज़ात बाबरका जो नूर मुबारक मुंहिंजे बतन मुबारक मां निकितो। तशरीफ़ फरमा थियो पर एॾो त नूर जो शाह थियो जो अदाअत लहा मिनहु कुसूर शाम। वेठी त मां मके में आया मगर मुस्तफ़ा जे नूर जे तजल्लीअ ते 480 मील परे शाम जो मुल्क हुयो, उन नूर जे तजल्लीअ ते मां शाम जूं मारियूं ॾिठियूं। दस्तूर त ईअं हूंदो आहे त ॿार ॼमंदो आहे त रुअंदो आहे, उहा उहा कंदो ईंदो आहे, फरियादूं कंदो ईंदो आहे, ओॾे पाड़े जी निंड फिटाए ॾींदो आहे। मगर मुस्तफ़ा जी जीजल अमर थी फरमाए मूंखे जंहिं वक़्त में जो बचड़े जी विलादत थी त मुंहिंजो बचड़ो रुनो न, मूंखे शक शुबो पइजी वियो त रब ख़ैर करे ॿारनि जे ॼमण जो दस्तूर त ईअं हूंदो आहे त रुवंदा आहिनि, मुंहिंजो बचड़ो रुवे छो नथो। महबूब जी अमर थी चवे कंदड़ो बराए जो ईअं दीदार कया पंहिंजे बचड़े जो त मुंहिंजे पुनल बचड़े महबूब जो सिर्फ़ सजदे में लॻो पियो आहे। अल्लाह अल्लाह जमदे जाम मदीने सरकार जी ज़ात बाबरकात जेको अचण सां उम्मत खे यादि करे त रब करीम जो कसम आहे। मुस्तफ़ा जी जीजल अमर थी फरमाए पई अजब में पइजी वियसि त मुंहिंजो बचड़ो जमदे जाम जो पेट मुबारक निकितो आहे त सिर सजदे में करे पियो। हाणे सिर जो सजदे में करे पियो त छा पियो चवे, अल्लाह अल्लाह सिर सजदे महबूद में रख कर ये हक से अर्ज की, या रब हबली उम्मती, या रब हबली उम्मती। आज का तर्जुमो फरमायो मुस्तफ़ा जी जीजल अमर थी फरमाए पई त मुंहिंजे महबूब करीम जूं ॿई अशाद आंगुरियूं मथे आसमान ते ज़बान ते उम्मत जो आवाज़ अथसि त अल्लाह साईं तो फरमाए पियो त इशहदू या मलाइकती इन हबीबी ला यनसा उम्मतहु इंदल विलादत फकैफ यनसाहा इला यौमिल क़ियामा। अल्लाह से फरमाए तो ओ मुंहिंजा मलाइको मुंहिंजे तस्बीह तहलील करण वारो तव्हां शायदि हुजो हेड़ो हबीब बि को ॼमंदे ॾिठो अथव, ॿियनि नबियनि जो बि ॼमण ॾिठो अथव, मुंहिंजे महबूब जी विलादत बि ॾिसो। इन ॻाल्हि जे मथो मलाइको तव्हां शायदि हुजो त मुंहिंजो महबूब ॼमण जे वक़्त में पंहिंजे गुनहगार उम्मत खे नथो विसारे त क़यामत में वरी कीअं विसारींदुनि। अल्लाह अल्लाह मदीने सरकार जे ज़ात बाबरकात जे महबूब जी विलादत थी त नक्शो हे हो कहा हुरू ने ये देखो, कहा हुरू ने ये सरकार खत्मुल मुरसली होंगे, कहा हुरू ने ये महबूब रब्बुल आलमी होंगे। फरिश्तों ने कहा सरकार खत्मुल मुरसली होंगे। जमी बोली ये असरारे कुदरत के अमी होंगे। फलक बोला कि इनके बाद पे
पैगंबर नहीं होंगे। मदीने सरकार जे ज़ात बाबर का जे जी जल अमर फरमायो त मां पंहिंजे दिल में ख्याल कयुमि त पंहिंजे बचड़े खे खणा हार सिंगार कराया, अखिन में कजल पारायास, लबन के लाली हणास, सींध सुरमा करायास। ओड़े पाड़े के 5 मिंटन खां पोइ ख़बर पइजी वेंदी त मांखे ॾेह मुबारक ॾियणा त मरहूम अब्दुल्ला जे घर बचड़ो ॼाओ आ। रब जो कसम आ, मदीने सरकार जे ज़ात बाबरका जी जीजल अमर थी फरमाए जंहिं वक़्त में जो महबूब बचड़े खे खणी करे पंहिंजे झोलीअ में विधो, हंज में कयो त मुंहिंजे महबूब बचड़े खे सींध बि अग जी निकिती पई आहे, त अखिन में कजल बि कुदरत जो पियल आहे, त लबन के लाली बि लॻल हे। अरे बचड़ो जमंदो आहे त दाई नाड़ो वढींदी आहे, मगर महबूब जी अमर थी फरमाए पई त मुंहिंजे बचड़े जो नाड़ो बि वढल आहे, त मुंहिंजे बचड़े जो तुहर बि अग जो थियल आहे। महबूब जी अम्मा थी फरमाए पई त मांखे कुदरती आवाज़ पियो अचे पियो, आमना तुंहिंजे हार सिंगार कराइण जी ज़रूरत कान्हे का, मां रब्बुल आलमीन सां पंहिंजे महबूब खे सिंगार कराए मोकिलियो आहे। तॾहिं तो लतीफ़ तर्जुमो करे पियो त सजण जा सिंगार अण ॾिठा अॻे हुया, न का कुल फयकून हुई, न तौहीदी तवार, न की सिज चंड हो हुई ऊदह अंधकार, तॾहिं मोहब्बत साण में हार लायाई लतीफ़ चए। हाणे मदीने सरकार जी ज़ात बाबरका जी जीजल अमर थी फरमाए त मुंहिंजे बचड़े जी विलादत बाशहादत थी 5 मिंट गुज़रिया त मुंहिंजो बचड़ो मां वटां ग़ाइब थी वियो। अल्लाह अल्लाह, सारी दुनिया जो मदीने सरकार के अल्लाह जा मलाइक फरिश्ता सैर करे आया, समंदर दरियावन जूं मछियूं पयूं अर्ज़ कने रब्बुल आलमीन के त मुंहिंजा मालिक मिठा। मदीने सरकार जे ज़ात बाबरका जा इंसान ईंदा त अचे उते दीदार करे वेंदा, फरिश्ता बि अचे दरबार में दीदार करे वेंदा। असां कीअं महबूब करीम जो दीदार कयूं? रब तो मलाइकनि खे फरमाए पियो त मुंहिंजे महबूब खे खणी करे समंदरनि जो दरियावन जो वञी सैर कराए अचो त मछियुनि जी दुआ मां रब क़बूल कया, मुंहिंजे मिठड़े मोहम्मद अरबीअ जो दीदार कनि। हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक सुने जो ॾाढो साईं फरमाए थो त जंहिं वक़्त में अल्लाह जे खाने का बि आमिना जे घर मुबारक ॾे सजदो कयो त मां तकिड़ो तकिड़ो अचण लॻुसि त वञा त सईद आमिना जे घर ॾे छा जूं नूर जूं लाटूं पयूं थियूं लहनि पयूं, सुभान अल्लाह। चल हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं थो फरमाए दरवाज़े ते जंहिं वक़्त में जो बीठो सच त फ़खरज रजुलन मअहू सैफ, हिकिड़ो शख़्स आहे जेको आमिना साण जे हवेली मुबारक जे दरवाज़े ते तलवार खयूं बीठो आहे। चवे थो त जेसि ताईं अल्लाह जा मलाइक मदीने सरकार जो दीदार करे न वेंदा तेसि ताईं अंदरि कंहिंखे वञण जी इजाज़त कान्हे का। निदा आजी दरीचे खोल दो ऐवाने कुदरत के, निदा आई दरीचे खोल दो ऐवाने कुदरत के, नजारे खुद करेगी आज कुदरत शाने कुदरत के। हर अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरका जे प्यारे महबूब जी तारीफ़ करो, इन्हीअ खे मिलाद चइबो आहे। नबी पाक जा मौजदा बयान करणु, नबी पाक जो कमाल बयान करणु, नबी पाक जे लुत्फ़ करम जूं ॻाल्हियूं करणु त कीअं असां जन्नत जे दोज़ख जे किनारे ते बीठा हुयासीं, मदीने सरकार असांखे जन्नत जो मालिक कयो, कीअं रातिनि जो ओजागा करे लखनि जूं दिस्तारूं लाहे करे गुनाहगार उम्मत जे वास्ते रब को मग़फ़िरत पियो वठे। नबी पाक सुने जो ज़िक्र करणु, नबी पाक जो पंहिंजे उम्मत जो प्यार बयान करणु, इन्हीअ खे मिलाद चइबो आहे। ओ मुंहिंजा मिठा अदा, ख़ुशीअ जो टाइम थींदो आहे, नबी पाक जे वास्ते मिलाद कबो आहे, लंगर न्याद कबा आहिनि, भला कपिड़ा कबा आहिनि। ओ जेका मजलिस हूंदी आहे उन्हीअ खे मुअतर बणाइबो आहे, उन्हीअ जॻह ते मख़लूक जे गॾु थींदी आहे जे नूर नबी पाक जे नूर जूं ॻाल्हियूं कबियूं आहिनि, इन्हीअ खे त मिलाद चइबो आहे। काल अबू बकर सिद्दीक, सुभान अल्लाह त चओ, नबी पाक सुने जे मिलाद जे वास्ते तो इनाम ॾे। काल अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मन अल्फ क़द्रहमन अला क़रात मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफीकी फिल जन्नत। हजरत अबू बकर सिद्दीक नबी पाक जो सहरो, नबी पाक जो यारेगार, नबी पाक जो साहिब मदार, हजरत अबू बकर सिद्दीक सुणो साईं तो फरमाए पियो त जंहिं नबी पाक सुणे जे मिलाद में हिकिड़ो दिरहम ख़र्च कयो, यानी तव्हां रुपयो खणी सम्झो, हजरत अबू बकर सिद्दीक तो फरमाए पियो त उहो क़यामत जे ॾियारे में अबू बकर सिद्दीक सां उहो शख़्स जन्नत में गॾु हूंदो।
قال عمر رضی اللہ تعالی عنہ من عظم مولد النبی صلی اللہ علیہ وسلم فقد احیا الاسلام. اے نبی پاک جا یار ہیں, نبی پاک سونے جا خلیفہ حضرت عمر فاروق سائیں تو فرمائے پیو تے جے نبی پاک سونے جو میلاد نہ پر رگو میلاد جی تعظیم کئی, میلاد جی تعظیم کئی, توقیر کئی, ادب کیو, احترام کیو. من عظم مولد النبی صلی اللہ علیہ وسلم فقد احیا الاسلام, جے مجھے رسول پاک جے میلاد جی تعظیم کئی جن انہی اسلام کے زندہ کیو. قال عثمان رضی اللہ تعالی عنہ من انفق درہما راکرات مولد النبی صلی اللہ علیہ وسلم فکأنما شہد غزوۃ بدر و حنین. حضرت عثمان غنی رضی اللہ تعالیٰ عنہ تو فرمائے تو جے مجھے رسول پاک جے میلاد میں 1 روپیو خرچ کیو, 1 رگو درہم خرچ کیو جن حنین ای بدر جے جہاد میں اچے شریک تھیو. قال علی المرتضی رضی اللہ تعالی عنہ, واہ مشکل کشا جو نالو بھی یار, ایمان والن مومنن جی دل ٹھری پئے باقی علی جو نالو منافق بدے تو وہ تو وہی سڑے. قال علی المرتضی رضی اللہ تعالی عنہ من عظم مولد النبی صلی اللہ علیہ وسلم وکان سائن لقراته لا يخرج من الدنيا الا بالایمان ويدخل الجنة بغیر حساب. حیدر قرار تو فرمائے پیو, حسن حسین جو بابو تو فرمائے, خاتون جنت جو فر تو فرمائے, مصطفیٰ جو داماد تو فرمائے, اسد اللہ الغالب تو فرمائے, مرتضی مشکل کشا شیر خدا فاتح خیبر علی تو فرمائے. فرما تو بولے جے مجھے نبی پاک سونے رسول پاک جے میلاد جی تعظیم کیا, اللہ اکبر کبیرہ, او جے وقت میں وہ خوش نصیب شخص ہن دنیا میں لاڈاڑو کندو تو انہی جو ایمان تے خاتمو بالخیر تھیندو, انہی جو ایمان تے خاتمو بالخیر تھیندو, ای قیامت جے ڈیارے بغیر حساب جے اللہ سے انہی کے جنت جو مالک کندو. قال حسن البصری, سبحان اللہ, خواجہ حسن بصری تو فرمائے لو کان لی مثل جبل احد ذهبا فانفقته على قرات مولد النبی صلی اللہ علیہ وسلم. خواجہ حسن بصری تو فرمائے پیو تو جے مجھے مدینے سرکار ہیرے توجہ فرمایو, اللہ جو پیارو محبوبہ فرمائے تو پیو تو جے کدے ماں وٹ دنیا ہوجے, سون ہوجے, چاندی ہوجے, پر کیترو ہوجے احد جبل جڑو ہوجے, احد جبل جڑو جے کدے ماں وٹ سون بھی ہوجے, چاندی بھی ہوجے, ہیرا بھی ہوجن, لال بھی ہوجن. خواجہ حسن بصری عاشق رسول مجھے محبوب کریم جو متوالو فرمائے تو پیو تو ماں سارو خزانو مصطفیٰ جے میلاد کرے چھجا. تدے تو لطیف فرمائے پد مانو گھرن مالو سب ڈیا گھرا سپری دنیا تے دوست تا فدا کریا فی الحال پو کیو نام نحال مکھے محبوب بن جے. اللہ تبارک و تعالی جے ذات بابرکات جے پیارے محبوب علیہ الصلوۃ والسلام جے قربن جوں ڳالھیوں, میلاد جوں ڳالھیوں انشاءاللہ تبارک و تعالی اللہ سائیں جا بانا مدینے سرکار جا امتی, مدینے سرکار جا جن میلاد کیا انہن کے وڈا قیامت جے ڈیارے حشر جے میدان میں قبر جے اندر وڈا انعام ملندا. نبی صحابہ یا ایمان نبی پاک سنے جو عشق دل میں محبت میں رکھی کرے اے خوشی سا مدینے سرکار جا میلاد کندا سے انشاءاللہ تبارک و تعالی حشر جے میدان میں دامن حسن حسین جے نانے جی ہوندی حت گنہگار امت جا ہوندا. رب العالمین جی ذات بابرکات صدقے رسول اللہ جے اے انہی جے بچڑن جے محابے توا سا ساری جماعت جے دلن جا نیک ارادہ اللہ سے پورا کر فرمائے. رب العالمین جی ذات بابرکات اساں جے بے قرار دلن کے صدقے رسول اللہ جے کو قرار نصیب فرمائے, بے اولاد کے نیک صالح اولاد عطا فرمائے. رب العالمین جی ذات بابرکات پاجے محبوب جے صدقے سا گنہگارن جے متو رحم کرم فرمائے. رب العالمین ما گنہگار جو چوڑ توا پیاری جماعت جو بدن قبول فرمائے. رب العالمین جی ذات بابرکات نے محبوب کبریا جے صدقے میں بے اولاد کے نیک صالح اولاد عطا فرمائے. رب العالمین سائیں انہن جا پینگا لوڈ رائے انہن جی ہنج سائی کرے پنل رب تنجی رحمت تمام بے پایانہ کشا دیا. مدینے سرکار جو ایڈو میلاد میں جے کو کرے تو انہی کے ایڈا تو انعامت ہو جے, ایڈی مبارک ہو جے پیو. نبی پاک سونے جے میلاد جے صدقے میں جے کنے سا گنہگارن کے جنت جو مالک کندے تو کو پوچھنا وارو کونے کو. واخر دعوانا ان الحمدللہ رب العالمین.